कहे गाने ते और ले आए कुल्हत सजो लड्डू पादे ते जागदा रहो ले आए कुल्हत सजो लड्डू पादे ते खटण कमाइण तेड़ा ना की हलाए तो यार थी दे हद हलायूं अहिड़ा नायूं आ कया मां माण्हूअ जो हो खटण कमाइण तेड़ा नायूं हद हलायूं अहिड़ा नायूं रोटी तेरे नंबर जाऊं देड़ा आयूं तेड़ा नायूं हेड़ा बीठो तव हेड़ा कोन पुजूं था कंहिंजे सॾ ते ऐं न पड़ा ॾे ते कोन पुजूं था कंहिंजे सॾ ते ऐं न पड़ा ॾे ते रुली आए पुल्ले ते सजो लड्डो पादे ते रुली आए पुल्ले ते सजो लड्डो पादे ते कोट सजो आ कके असामा अलाए केड़ो हशर कंदियूं अड़े शक न कर कर पक्का सामा जहर चाहे मिले प्यारे छजास कोट सजो आ कके असामा शक न कर कर पक्का सामा ऊंद में आयूं और शुक्र में के मिला था थक्का सामा आ मीरजादी यो ख्वाबो कूड़ते हरदम संदरो आए शौक मुहारद अड़े कूड़ते हरदम संदरो आए शौक मुहारद लिल्ली आए कुल्ले ते सजो लड्डो पादे ते सुहागण सदको तो के कुरपत अड़े लिल्ली आए कुल्ले ते सजो लड्डो पादे ते अदा के वरी वेसर जो दौरो तो पए दवा पी पुट इहा कुर्बानी मूंखे ई ॾियणी पवंदी अदा तो पीती जन मां पीती नज़रुन में आ प्यार असांजो तुंहिंजी शादी सिर्फ़ मूंसां ई थींदी बेड़ो तेजल पार असांजो मूंसां शादी चवंदी करी ओ नज़रुन में आ प्यार असांजो बेड़ो तेजल पार असांजो पंहिंजा वेरी थी पिया आहिनि सभिनी ते आभार असांजो अभी तो मैं दुश्मन आए घर सारो पर डढुआ डाले ते दुश्मन आए घर सारो पर डढुआ डाले ते रुली आए कुल्ले ते सजो लड्डो पादे ते शादी वनी तातिया बावनी अरे रुली आए कुल्ले ते सजो लड्डो पादे ते गाल कर मां शादी लाइ तैयार थी वियो आहे मासी सां शादी कंदे पोरीअ सां न उनजी छोरीअ सां असल में छोरी राजी नथी थे बाकी पोड़ी राजी है बंदूक हण पोरीअ खे पोरीअ सां शादी केर कंदो तोखे त पंहिंजो वाइदो यादि आहे न मई खटी हाँ याद आ पर तू हाणे ॿीहर हिते न अचिजांइ असां सां मिलण लाइ न त किरण खे शक थी पवंदो त असां पाण में हिकु आहियूं जेसि ताईं इहो कमु नथो थिए तेसि ताईं कंहिंखे बि ख़बर न पए त असां पाण में मिलियल आहियूं अदा असल में वलू गरीब आहे ऐं चवण वारो आहे ऐं माई बेवा आहे हा इहा ॻाल्हि थी सघे थी त माई बि चवंदी त अहिड़े माण्हू खे संग ॾियां जेको राति ॾींहुं असां वटि रहियो पियो हुजे ऐं कमाए बि खाराए ईअं करण लाइ त मां बि तयारु आहियां अरे रिल्ली आए कुल्ले ते सजो लड्डो पादे ते अरे रिल्ली आए कुल्ले ते सजो लड्डो पादे ते खुदा जी का मार पवंदी न अते छेरुअ ते यको ई शहर कुओ आहे अरे बाबा बनी अदा शेरल जो इंतजार कयूं था जेकॾहिं हू ना आयो न त सोन जो देगड़ो हितां खणी पाण निकिरी था हलो माई जेकॾहिं न सोन जे देगड़े खे हथ लायई त ये पोइ वञी चट करे छॾींदीसांइ जेसि ताईं शेरल शहर ॾांहुं नथो अचे न सोन जे देगड़े जे भरिसां मां कंहिंखे बि न वञण ॾींदसि ओ भाॼाई तुंहिंजो हिसो तोखे मिली वेंदो असां पंहिंजो हिसो खणी हितां निकिरी वेंदासीं पहिरियां तूं मूंखे मुंहिंजो हिसो ॾींदे उन खां पोइ वरी माण्हू मोकिले फुर कराईंदे हा वरी हितां जी हलिया वञो या सॼी चाल सम्झो थी न मीरीअ जी आ माकोड़ी मां चवां थी नालो सही वठ अड़ी जॾहिं तूं दिलि साफ़ कंदी न तॾहिं हीअ मलूका तुंहिंजी इज़त कंदी दिलि में पली ताए पवंदई त
अड़ी पली तूं तूं पाण बात संभाले करे ॻाल्हाए मूंसां। हलड़ी हल पलीता है तू जमे वरी मूंखे थी। मां थो चवां मां ठिकियो ख़ुदा खे मञो पंहिंजे मथां पाड़े जा माण्हू न खिलायो। मुआ तू त हट माण्हू न खिलायो पर थी चवां वञी मिली मरो पाण में मूंखे कुटे नारो कयो अथव कड़ी। मां पंहिंजो हिसो अॼु राति खणंदसि। हिस्सो अॼु राति खणंदी है अड़ी मिल्कियत जे भर में त वञी ॾेखारे ये हथ त भञाए। कोन सुधरंदियूं मरंदियूं मरी वेंदियूं पर कोन सुधरंदियूं। जेसिताईं अधो शेरल न ईंदो तेसिताईं मसालो हल ई कोन थींदो। पाण वञी शहर में वेही रहियो हिते जुंडा पट जे लाइ मांखे छॾे वियो। हाणे कयां त छा कयां न हीअ थी मञे न हूअ थी मञे वञा त काॾे वञा मां चे फाथो आहियां। इन जो मतलब त मुंहिंजो पहिरियों ई फार्मूलो कामयाब वेई सिस्टर हल। हिन जी हालत त ॾिसो हिन जो सिर थो वञे ऐं तूं वरी चए थो त फार्मूलो कामयाब थी वियो। अला पतो खीर वधाइण वारो फार्मूलो मूंखे खारायो आहे पर खीर त कोतो वधे मुंहिंजो पेट वधंदो पियो वञे। अलाए कहिड़ी मूंसां दुश्मनी कई अथसि। तूं चए थो त तूं हिनखे खीर वधाइण वारो फार्मूलो ॾिनो आहे? हा सिस्टर। अरे तुंहिंजो आवाज़ गुम थी वियो उहो मां मोटरायो आहे। हा वरी चए थो त मां तोसां दुश्मनी कई आहे छो? पतो खीर वधाइण वारो फार्मूलो मूंखे खारायो आहे पर खीर त कोतो वधे मुंहिंजो पेट वधंदो पियो वञे। अबा अंबर मेंगो तूं हिनखे खीर वधाइण वारी दवा ॾिनी आहे। ये का ठगी आहे टाची आहे केर आई है जो तू हिनखे खीर वधाइण वारी दवा ॾिनी आहे? न हिन जे आवाज़ मोटाइण जो मां फार्मूलो ठाहियो ऐं हिनखे उहा ई मां दवा खाराई फार्मूले वारी। हिन जो आवाज़ मोटी आयो आहे। हल हाणे मां कामयाब थी वियो आहियां त हे साड़ में तो ईअं अचे। हाणे हिन घर में जेको बि बीमार थींदो नी माई ॻाल्हि ॿुध मर्द हुजे केर बि हुजे ॿार हुजे हुनजो इलाज मां कंदुसि। हल छो त मुंहिंजा फार्मूला हिन तरह त छा परे तरह हुन तरह जे हकीमनि सभिनी हकीमनि जे दवाउनि ऐं फार्मूलनि खे मारे वेंदा। तूं घबराए न मोचारा तूं शाम ताईं ख़ुशि थी वेंदे चाक चङो भलो थी वेंदे। हल ऐं ॿुध मुंहिंजी ॿी ॻाल्हि जे तूं सही न थिए त मां ॿियो फार्मूलो बि तयारु कयां थो पोइ मां तोखे उहो फार्मूलो खाराईंदुसि। ॿियो वरी छा? हल सफ़ा घर खां अछो ई बूटे चढ़ियो न सॼो ॾींहुं दुकान ते धूड़ में पाई घर खे टाइम ॾे। मामा बाक़ी तोखे मो भीमा मो करे छा लाइ घर में वेहारियो आहे? पहाड़े मोरवा मां घोर ते वेंदुसि या तुंहिंजो घर वेठो संभालींदुसि। तूं जाणी तुंहिंजो घर जाणे। मुंहिंजे घर जो खुटको न कर मामा। कहिड़ियूं मुंहिंजे घर में कुआरियूं छोकिरियूं अचियूं न जो मां परेशान थिया। कुआरियुनि खां वधीक बदनाम त ने तुम्हारी पोड़ी कयो आहे। कुआरियुनि में त अञा हया शर्म आहे ने पोड़ी मां त हया शर्म ई छॾायो आहे। अरे हल घर हल हिते दुकान ते बि मुंहिंजे मथां माण्हू न खिला। अञा केरु रहेला जेको खिलंदो सॼे ॻोठ में त बदनाम थी विया आहियूं। वारी पोड़ी वते थी सरियाम इश्क कंदी ऐं तोखे ॼण परवाह ई कोन्हे बेउनू तो सुतो पियो आहीं बेहया कंहिं जाइ। ॿियनि माण्हुनि ख्वार न कयो आहे मामा जेतिरो तो असांखे ख्वार कयो आहे। ख़बर बि नथी पए त तूं असांजो सॼण ई आहे दुश्मन। तूं मामा मूंखे सॼण सम्झ सॼण। मां जेकी तोखे सलाह ॾियां थो न उन ते अमल कर। तुआरी सलाह ते तुआरो छोरो ई वते थो पिन थो मूंखे वरी कहिड़ी सलाह ॾींदे? जेकर मारो छोरो मुंहिंजी सलाह मञे अमीर हुजे हा। वाह रे मामा वाह पाण वती थो पाछा मेरी थो वरी छोरो अमीर हुजे हा। इन्हनि सलाह ते तूं पाण अमल करे अमीर छो नथो थी? जहिड़ी मां तेड़ो छोरो वञी खॾ में प कुत्ते सां चङाई कजे पर तव्हां सां चङाई न कजे। असां कुताऊ मामा
इहो लफ़्ज़ जेकॾहिं को ॿियो चए हा न त मुअल हुजे हा मुअल। मां वॾो किनो माण्हू आहियां किनो, मामो थी पियो ही तॾहिं जहिड़ो ही। हाणे हितां पेर ठाह, जेकॾहिं न मुंहिंजो मीटर फिरियो त मां इहो विसारे छॾींदुसि त तूं मामो ही। जेको माणे किन कयो आहे न इन खां वधीक तूं किनो कोन हूंदो। छा कयो हिन जो छा कया? मामो न हुजे हा न त मुअल हुजे हा हिते। मां वॾो किनो माण्हू आहियां किनो माण्हू। किथे लिकायो अथनि सोने जो देगड़ो? हे निंबागो करे छा थो? कादे मामा कादे? साबियो जेको मूं सामान आंदो न वो काथे अचियो त? सामान? हा हलिया त ॾेखारे। हा इहो आहे तुंहिंजो सामान, जाचे ॾिस। हींअर घर ख़ाली ॾिसी जेकर ईअं तलाशी कई अथई न त टंगुनि में रसो ॿधी गाडर में उबतो टंगे छॾींदोसांइ। असां वतऊं था नांग खाईंदा, हे हलियो आहे पुटु तलाशीअ जे लाइ। छोरो ॻाल्हि खे सम्झे ई कोन थो। हिन छोरे जे ज़िद जे करे किरड़े जी मिल्कियत हथनि मां हली वेंदी। कीअं सम्झाए छोरे खे? तूं परेशान न थी पुपी, मां सम्झी वियो आहियां। पहिरियां तुंहिंजी शादी थींदी पोइ मुंहिंजी शादी थींदी। ओए चओ अटो त घोबाटो, तुंहिंजी ॻाल्हि कोन थी कयां। मां पाण वारे हुन सभा खे गुलूअ जी ॻाल्हि थी कयां। ओ पुपी गुलू कोन सम्झंदो, हाणे हुन लाइ सोचण अजायो आहे। वाह 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 जो अकुल अथई। हाणे इन जे लाइ न सोचां, इहा किरोड़नि जी मिल्कियत हीअं हथनि मां हली वञे। पुपी तूं अॼु मरे या सुभाणे पोइ इहा किरोड़नि जी मिल्कियत छा कंदीअ? ओ छोरा न पिट मूंखे, अञा मां 100 साल जीअंदसि। ओ पुपी तूं तिरादो रखंदी हूंदीअ न त मां क़यामत जा तॾा वेड़ा, पर इज़राइल बि त छॾियई न। अकुल जा अकाबर, अड़े ते मां मरी बि वियसि न छोरा त पोइ बि मिल्कियत कम जी आहे। अधु मिल्कियत ॾींदसि पंहिंजे पुट गुलूअ खे, अधु मिल्कियत ॾींदसि धीउ पलण खे। कम जी थी न? हाँ इन जो मतलब त पोइ मां बि करोड़पति बणिजी वेंदुसि। तूं कीअं करोड़पति बणिजी वेंदे? हाँ अधु मिल्कियत तूं पलण खे ॾींदीअ, उन सां मां शादी कंदुसि, पोइ बणिजी वियुसि न करोड़पति। ॿिले खे ख्वाब में छिछड़ा। पुपी इहो ॿिलो केरु आहे ऐं भला इहे चिचड़ा केरु आहिनि? ऐं भला ॿिलो ख़्वाब में चिचड़ा छो ॾिसंदो आहे? हाणे छॾे हिननि ॻाल्हियुनि खे, वञ किरड़ खे वञी चओ त जेको तो सोचियो आहे उन ते अमल करण जा बि ॾींहं अची विया आहिनि। हाणे इहो वक़्तु न विञाए, जल्दी अमल कर इन ते। पुपी छा सोचियो अथो? तूं छॾे हिननि ॻाल्हियुनि खे, तुंहिंजे सम्झ खां मथे आहिनि। तोखे जेको न्यापो ॾिनो अथमे उहो वञी पहुचाए, बसि। अलाह अलाह ख़ैर सलाह। सम्झी वियुसि, तो ऐं किरड़ हितां भॼी वञण जो प्रोग्राम ठाहियो आहे। मां इहो सोचां थो त तूं हितां भॼी वएं त पोइ मुंहिंजो छा थींदो? जे घोट बणजण चाहे थो न त जीअं चवंदी थी वञाए तीअं कंदो वञ। हा सागण चवंदी आहे सच, पोइ सभु कंहिंखे लॻंदो आहे मच। जे कंहिंजे मन में ॿारणु ॿरे त ॿरे, पर तूं पलण जो घोट थींदे सुठी। जेकर हिन घर में इहो तव्हांजो जाहिल पुटु ठहियो जज़्बात में अची मुंहिंजे शहज़ादे खे जाहिल चई मुंहिंजी तौहीन न कर। जेकॾहिं तुंहिंजे शहज़ादे इहो हथ झलियो त पोइ असांखे नौकर ॻोल्हे हथ कोन ईंदा। ॻाल्हि तकड़ जी नाहे, पर मां हाणे घणो इंतज़ार करे रखो। तू घोट थींदे चाचा, इहो असांजो कमु आहे। पर पहिरियां असां गुलू खे त पंहिंजे चक्कर में फासायूं। किथे ईअं न थिए असां तकड़ कयूं ऐं गुलू हिते अचण ई छॾे ॾे। अरे रिल्ली आए कुल्हे ते सजो लड्डो पाड़े ते अरे रिल्ली आए कुल्हे ते सजो लड्डो पाड़े ते ओ अल्लाह, ओ माँ, ओ जीजा,
छोते जहिड़े अहिड़ा पुटड़ा अम्मा दिल न लाए मोचारा, दिल न लाए, मां तुंहिंजो इलाज कराईंदुसि। मोहतार बाबा जेकर हिन घर में इहो तव्हांजो जाहिल पुट ठहियो जज़्बात में अची मुंहिंजे शहज़ादे खे जाहिल चई मुंहिंजी तौहीन न कर। हाय हाय जेकॾहिं तुंहिंजे शहज़ादे इहो हथ झलियो त पोइ असांखे नौकर ॻोल्हे हथ कोन ईंदा। सिस्टर हू अञा ॿार आ। इहो अञा ॿार आ त पोइ आख़िर जवान कॾहिं थींदो? मां हिनखे सम्झायां थो, ॿीहर अहिड़ी ॿाराणी हरकत कोन कंदो। उथ मोचारा उथ, थोरो हली फिरी ॾेखार त ख़बर पए त खीर लाहिण वारी दवा तो मथां केतिरो असर कयो आहे। सही आहे सही आहे, का ॻाल्हि कोन्हे, ठीकु थी वेंदे। हाणे इहो ॿुधा त मूं वारो शहज़ादो काथे आहे? ॾिस माई खटी, मां तव्हांखे हिते खाइण पीअण लाइ कोन घुरायो आहे। जंहिं कम लाइ मां तव्हांखे घुरायो आहे न, अञा त हुन कम में हथ ई न आहे विधो। ॾिस पोड़ा, इहो कमु असांखे कीअं करिणो आहे इहो असां ते छॾे ॾे। जेकॾहिं तकड़ कईसीं न, इहो ठहियल कमु बि रही वेंदो। ॻाल्हि तकड़ जी न आहे, पर मां हाणे घणो इंतज़ार करे नथो। तू घोट थींदे चाचा इहो असांजो कमु आहे, पर पहिरियां असां गुल्लू खे त पंहिंजे चक्कर में फासायूं। किथे ईअं न थिए असां तकड़ कयूं ऐं गुल्लू हिते अचण ई छॾे ॾे। हिते गुल्लू आयो किथे आहे जो अचण छॾे ॾींदो? घिटीअ में दर जे ॿाहिरों लामारा ॾियणु शुरू कया अथसि। जेकर मां तो वारी ॻाल्हि गुल्लूअ सां कई न त उहो सम्झी वेंदो त असां हुनखे ब्लैकमेल पिया कयूं। इन करे थोरो सब्र खां कमु वठ पोड़ा, सब्र खां। अञा त मां गुल्लू खे सिकायां पई, उन सां प्यार जो इक़रार त कयो ई न आहे। जेकॾहिं मूं गुल्लू सां जल्दी मोहबत करण जो इज़हार कयो ऐं उनखे चयोसीं असल मसलो ई ही आहे, गुल्लू सम्झी वेंदो ऐं असांजे चक्कर में ई न फासंदो। घणी ड्रेग मूंखे पसंदि न आहे। जेतिरो जल्दी थी सघेव त मसइले खे हल करे पंहिंजा 3 लख रुपया वठी हितां वञण जी कयो। जेकॾहिं तव्हां इहो कमु न कयो न, इहो मसइलो मां पाण हल कयो न, पोइ उन में तव्हांखे 1 रुपयो बि कोन मिलंदो। तूं 1 रुपए जी ॻाल्हि तो करे न पोड़ा। मां तोखे कंगाल न बणायो न त मां खटी मिठीअ जी मां ई न आहियां। मां पोड़ो तसल होश में ई न आहे। भले होश में न हुजे, तूं हिनखे ॾटा ॾींदी रहो जेसिताईं बिलोर पंहिंजे मक़सद में कामयाब नथो वञे। जी बिलोर मक़सद में कामयाब वियो, असां मिल्कियत खणी था निकितासीं त इन पोड़े खे पंहिंजा पुट ई पूरो करे छॾींदा। दवा पीउ बाबा, दवा पीउ। छो खणी नंढड़नि ॿारनि वांगुरु ज़िद कयो अथई? पुट मां बीमार न आहियां जो दवा पियां। बाबा हीअ दवा तुंहिंजो पेट छाणींदी, पोइ तूं स्मार्ट थी वेंदे ऐं सिस्टर पोइ तोखे प्यार कंदी। हा हल। जेकॾहिं पेट छणण जी दवा आहे त पहिरीं मोचारे खे पीआरियो, ॾिसां पेट छणेसि। मां सही आहियां भोतारा, इहा दवा तुंहिंजे लाइ तयारु कई अथऊं। हा बाबा, मोचारो सही थो चए। हा बाबा हा, हीअ दवा मां तुंहिंजे लाइ ठाही आहे। केॾी महिनत कई आहे। हा जे कुर्ब में पीतई त ठीकु आहे, न त छा ज़ोरी पीआरींदे? तुंहिंजी पीउ जी बादशाही आहे। हाँ जाबिर, ओ जाबिर हेलो। हे वरी किथां आयो? भोतारा इहे अथई जिन मूंखे दवा पीआरी। जे न पीते न पोइ ख़बर अथई छा कंदा। छा कंदा? ओए हीअं कंदा जो ईअं दया करे पूरो। एॾी महिनत कई आहे, फार्मूलो न पीअंदो। न पीए न चयो न भॼे त चुप करे हल। पुट मां दवा पियां थो, जाबिर खे तकलीफ़ ॾियण जी कहिड़ी ज़रूरत आहे? हाँ पोइ वात पट मुंहिंजा बाबा ॿिए खे चवां शाबाश। पी 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 ए अरे हाणे जो थो बाबा। दवा त मिठी आहे पुट, छा मिलायो? खंडु त ॾे। बाबा कलाक खां पोइ हीअ दवा पंहिंजो असर ॾेखारींदी। हा ऐं तूं सफ़ा नंढड़ो ॿार थी वेंदे। हल मूं वांगुरु बाबे जो पेट छणजे त पोइ ॿियो फार्मूलो तुंहिंजे लाइ ठाहियां थो। हा हल। अरे बाबा मां त चवां थी अदा शेरल जे न हुजण जो फ़ाइदो पाण वठूं ऐं समूरी मिल्कियत हितां खणी हलिया था हलूं। मलूकड़ी छा कंदी?
तुंहिंजी मर्ज़ी आहे त अदा ऐं भाॼाईअ सां धोखो करे हलिया हलूं। इन में धोखे जी कहिड़ी ॻाल्हि आहे? जेको कोशिश कंदो नसीब उनजो ई ठहंदो। मामी मां सम्झां थो त हो तो खिलाफ़ खॾ खुटनि था। न न मुंहिंजे लाइ खॾ छो खुटरींदा? मामी मिल्कियत जे करे भाउ खे मारण में देरी न आहे कंदो। तू इहो ॿुधाए त मामो शेरल अञा छो न आयो? थी सघे थो त शेरल खे शहर में को कमु थी पियो हुजे। मामी मूंखे त शक थो थिए त मामे अरबाब काथे मामे शेरल खे माराए त न आहे छॾियो। छा? आस्ते मामी आस्ते। हू ॾिस मोहब्बत कीअं तो मलूका जा कन वेठो भरी। इहो कुते जेतिरी मुसीबत असांजे घर में आई कीअं? और बाबा ही बदक वॾो शैतान अथई। मां त चवां थी साॻी खारीअ में विझी हिनखे रवानो करे छॾीसि। मीरज़ादी तूं इन जे मथां नज़र रखजांइ। मूंखे त इन मां वॾो ख़ौफ़ थो थिए। समूरी मिल्कियत साण करे ॿिए न ठकावे था। मामी मूंखे मामा अरबाब जी नीयत सही कान पई लॻे। मूंखे पाण हिन जे मथां शक आहे। हिनजे करे चवां थो त जिते मिल्कियत लिखियल आहे त उहा मूंखे जाइ ॿुधा। राति जो चौकी मां ॾींदसि, ॾींहं जो चौकी तूं ॾे। न न राति जो तोखे निंड वठी ईंदी। राति जो चौकी मां ॾींदसि, ॾींहं जो तूं ॾिजां। सही आहे न? अरबाब इन मोए बदक जो कर को बिलो न त करे न असांखे कंगाल। बेफ़िकर थी, मां ताड़ियूं वेठो आहियांसि। इहो ॾेढ गिराट जे कॾहिं असां सां धोखो करे वियो न त असांजी जवानीअ में हैफ़ आहे। अचियो बाबो से अचियो हलो वरी हलियो वियो। मां त ईअं चयो मां हलियो हे वियो। अचियो हलो वरी हलियो वरी वियो। अचियो हाणे बाबू अचियो हलो। खुदा जी का मार पवंदी अंब। हे मूंखे छा प्यारो अथई? जमाल घोटो बाबा जमाल घोटो हलो। छा जमाल घोटो? ॾिस मोचारा ॾिस कीअं तो बाबे जो पेट छणे। हाणे तूं ई ॿुधाए अहिड़ो फार्मूलो को ॿियो ठाहे ॾियां बाबे खे? हाँ तो त किथे मुंहिंजो सिर खयो हो। इहो ॿुधाए इहो फार्मूलो किथां हथ कयो अथई? इहा दवा कीअं ठाही अथई? बाबा मां हिकमत सिखां पियो। हलो हेॾे ॾिस ॾाॾा वारो किताब हिकमत जो। मां हितां जो हिकमत सिखां। हलो। अड़े निभागा इहो त जानवर जे इलाज जो किताब आहे। मां बि चवां त हिन में खीर वधाइण जो फार्मूलो छो हुयो? जानवरनि जो आहे। हलो तजुर्बो त थी वियो त जेको खीर वधाइण वारो फार्मूलो खाईंदो उहो खीर त खणी न वधंदो पर पेट वधाईंदो। हलो हलो खुदा जी का मार आई। ओ बेचारा अड़े हथ जाए टंगुन मां साह निकिरी विया। जेतिरी उथ वेह करे स्कूल में मास्तर बि कोन कराई जेतिरी मां बाथरूम में कई आहे। हिन निभागे लाइ मूंखे छा पीआरियो आहे? पुठ खे पीआरे हा न उहो बि मरी वञे। हा अल्लाह तोखे सिस्टर न अंब ज़रूर पूरो कंदो। सचो ही निभागा सचो ही। छोरो खणंदो मुंहिंजो सिर। मुझे मथा केॾो बि ज़ुल्म थिए पर मां तोखे हासिल करे रहंदुसि। भला इहो त ॿुधाए सोन वारो देगड़ो हथी को आहे या गुम थी वियो? उहो हथी को आहे पर उन जे मथां मुआरी छोरनि जो कब्ज़ो आहे। छोरनि जो कब्ज़ो? बीह सत सुल्तान बीह तकड़ न कर। के बिन मुंहिंजी आहे ऐं चङो मुड़ुस वरी तूं थो थी। सेठ ही आहे अहिड़ो बददिमाग़ चवंदो आहे वणा न वणा विचूं गिरहो खड़ा। अरे तूं बात करे बीहो। मां वॾो किनो माण्हू आहियां। तो में लपाट जो कूतुब न आहे। अरे रिल्ली आए कुल्हे ते सजो लटो पाड़े ते
ॾाढो मुश्किल आहे हिते पहुचण। हाणे मुंहिंजी ससु गुलू न पर तुंहिंजो भाउ सावण बि थी वियो आहे। लिकी लिकी पहुतो आहियां साईं। सदको वञे साईं, प्यार करण वारनि जो त शुरू खां ई ज़मानो वेरी आहे, छा थो करे सघिजे। कुझु बि थिए, मुंहिंजे मथां केॾो बि ज़ुल्म थिए, पर मां तोखे हासिल करे रहंदुसि। भला इहो त ॿुधाए, सोन वारो देगड़ो हथी को आहे या गुम थी वियो? उहो हथी को आहे, पर उनजे मथां मूं वारी छोरनि जो कब्ज़ो आहे। छोरनि जो कब्ज़ो? जे समूरी मिल्कियत उहे खणी विया त पोइ असांजी ज़िंदगी कीअं गुज़रंदी? तुंहिंजी ज़िंदगी मूंसां गुज़रंदी, मां आहियां न तोखे कुझु रखण जे लाइ। सखणे खीसे कहिड़ी ज़िंदगी गुज़रंदी, कोन गुज़री सघंदी। ॻाल्हि आहे सिधी साईं, जेकॾहिं सोन तोखे छोकिरनि जे हवाले करिणो आहे पोइ सम्झ त सुहागण तुंहिंजे लाइ मरी वई। ईअं न चऊं जानी, न त मां मरी वेंदो। त पोइ वञी सोन जो देगड़ो पंहिंजे कब्ज़े में कर न। उहो पंहिंजे कब्ज़े में आहे, तूं उन लाइ परेशान न थी। हिकिड़ो दफ़ो रुगो तुंहिंजी मुंहिंजी शादी थी वञे न, पोइ सॼी मिल्कियत मां तुंहिंजे हवाले कर। मां न तयारु आहियां शादी करण जे लाइ। तूं त तयारु आहीं, पर तुआरे छोरे गुलूअ सां केरु मोड़े, जेको वते तो डंडो खई मुंहिंजे पोयों घुमंदो। जॾहिं तूं भोतार खे दाह बि ॾेई आहीं, उते फ़ैसिलो बि थी वियो त तूं बदो ॾेई बदो वठंदे, पोइ डर छा जे लाइ? अञा ताईं तो गुलूअ जे लाइ बदो हथ नाहे कयो छा? बदो हथ कयो आहे, अॼु इन माईअ सां बि मिलां थो, गुलूअ सां बि त भोतार सां बि। बसि 2 ॾींहंनि में इहो मसइलो हल करे था छॾियो। इन मसइले जो हल पूरो करे पोइ ई हिते घर में पेर रखजांइ। ईअं हरू भरू मूंखे बदनाम करण जी कोशिशि न कर। सुहागण चवंदी आहे सच, सभु कंहिंखे लॻंदो आहे मच। हाणे इश्क जो आड़ा त असांजे अंदर में थो ॿरे नी, ॿियनि खे कहिड़ी ख़बर? मुंहिंजा साईं हाणे न बसि हाणे इहो मसइलो हल करे पोइ मां ईंदुसि। अई अल्लाह, हाणे निकिरण जी कर, गुलू जा अधो अची न वञनि। ठीकु आहे मुंहिंजा साईं, पंहिंजो ख़्यालु रखजांइ ऐं मूंखे यादि कंदी रहिजांइ। बाय 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 बाय। तू याद करी या न करी, याद करयां थी है, याद करयां थी। रंगुज़र दो अखियों आलियों यत में आहल बनते, आहल बनते। तोलाई जवानी पंहिंजी बर्बाद करयां थी। सेठ सुल्तान मांडणी बंद पई आहे, मूंखे मोकल ॾेता ऐं खोलियां। बेरोज़गार आहियां, रोज़गार सां लॻी पवंदुसि ऐं तोखे दुआऊं बि ॾींदुसि। हाँ भले सुभाणे अची खोल। बीह सेठ सुल्तान, बीह तकड़ न कर। के बिन मुंहिंजी आहे ऐं चङो मुड़ुस वरी तूं थो थी। सेठ ही आहे अहिड़ो बददिमाग़, चवंदो आहे वणा न वणा विचूं गिरहो खड़ा। अरे तूं बात करे बीह, मां वॾो किनो माण्हू आहियां, तो में लपाट जो कूतुब न आहे। अञा शमू निर जो माण्हू हो, जेॾा बि पादर लॻंदा हुआसि न, ओढ़ो जो ओढ़ो नंढो लॻो बीठो। सेठ हाणे हिनखे तूं मुंहुं ॾे, मुंहिंजी हिन बददिमाग़ सां चाहे न आहे, हरू भरू विढ़ियो पियो हूंदो। गुलू मूंखे तूं इहो ॿुधा त हिन मां तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे? हिन मां मूंखे तकलीफ़ का बि न आहे, पर हीअ के बिन हिन खे ॻाल्हियुनि ॿोलियुनि सां ॾे। जेकॾहिं ही मुंहिंजा शर्त क़बूल करे थो न, पोइ हिन खे मांडड़ी भली ॾे, न त कोन खोलण ॾींदोसांसि। मां वॾो किनो माण्हू आहियां सेठ सुल्तान, इहा तोखे ख़बर न आहे छा? मांडड़ी मुंहिंजी ऐं शर्त वरी तूं थो रखी छो? सेठ सुल्तान तूं त वेठो हूंदे घर, हिते आमो साम्हूं त हिक ॿिए जे असां हूंदासीं न। सुभाणे न असां कुतनि वांगुरु विढ़ूं, पोइ केरु छॾाईंदो असांखे? अरे बस कर बस, वरी ॾाढी ठा। हेॾे मसला हलनि पिया था वॾा जेरे जा, हे वरी ॾाढी ठा। ठीकु आहे गुलू, तूं पंहिंजा शर्त ॿुधाए। हीअ मुंहिंजी पाणीअ जी नादी तोखे रोज़ भरणी पवंदी। क़बूल आहे। ॿियो सॼे आगुर ते रोज़ तोखे छड़कार करणी पवंदी। क़बूल आहे। ॿियो ऐं टियों त बुहारो रुगो केबिन जे अॻियां न ॾींदे, मुंहिंजे सॼे दुकान खे बि तोखे बुहारो ॾियणो पवंदो। ठीकु आहे। ॿियो बसि हाणे शर्त घणा थी विया आहिनि?
हिन को तुंहिंजो ठीको थोड़ी खयो आहे त सभु कम तुंहिंजा कंदो। सेठ सुल्तान हिननि शर्तनि तां न हिन कंहिं बि शर्त ते अमल न कयो त ॾितल मुअल हूंदुई। मां वॾो किनो माण्हू आहियां, किनो माण्हू। ॾितल केबिन खोली तो त हिनखे मुंहुं बि पाण ॾिजां। रोज़ रोज़ मूं ॾे दाना खणी अचिजां। कंदो सांस अछो वाह माई मीरू वो चगूती तू मिली वई तोखे अल्लाह रसूल जी वास्ती हाणे त मुंहिंजा मूंखे पैसा ॾियो। सुभाणे चई मूंखे त असल तंग करे छॾी आहे। लाला हाणे सिर्फ 2 ॾींहं सब्र कर। ओ ठीकु आहे ऐं 2 ॾींहं त खणी सब्र कया पर वरी तूं ॾाढी कोन मिलंदी। जेकॾहिं मां नथी मिलाए लाला मुंहिंजो मुड़ुस त तोसां मिलंदो हूंदो न। ओ ही तुंहिंजी मुड़ुस अरबा बि न ऐं उनखे चङी तरह ॾिसां थी। हू कूड़ी माण्हू आहे, सफ़ा कूड़ी आहे। जेॾी महिल उनखां पैसा घुरां थी हू चए थो पैसा कोन्हनि बंदूक हाणे आउं पैसनि जे करे बंदूक आहे उनखे। ऐं त यार ग़रीब माण्हू आहे। अम्मा मीरू तूं मूंखे ॿुधा त हाणे आउं छा करियां? ओ लाला तूं हुनखे कुझु न कर, तोखे पैसा मां ॾींदसि, सिर्फ़ 2 ॾींहं सब्र कर बस। ओ ठीकु आहे ऐं 2 ॾींहं खणी तरसी वञां थी पर पहिरीं तुंहिंजा 2 ॾींहं 2 साल थी विया। हाणे जेकॾहिं तो मूंखे पैसा न ॾिना त हुई जोली खणी तोखे पिटी। पिट न मुआ पिट न, तोखे चयो न 2 ॾींहंनि जे अंदरि तोखे पैसा मिली वेंदा। ईंदे वेंदे रस्तो रोकियो बीठो आहे, सॼे ॻोठ जा माण्हू अची खिलाया अथई। सॼे ॻोठ जा माण्हू खिलाया अथई, सॼे ॻोठ जा माण्हू खिलाया अथई। एतिरो माई तव्हांखे माण्हू जे खिलण जो डप हुजे हा न त मुंहिंजा पैसा मूंखे ॾेई कोन छॾियो आहे। सुभाणे केॾा वञा लाव केॾा वञा। हाणे ॿुध माई खटी मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध। जेकॾहिं तोखे 2-3 लख रुपया घुर्जनि त तूं ॻाल्हि कर मां ॿुधां पई, जेको ॿुधाइणो थी ॿुधाए। हाणे तोखे हीअं करिणो आहे। ठीकु आहे मां सम्झी वियसि, तूं अॻिते थाप न कर, हाणे हलण जी कर। ईअं सम्झो त जेकॾहिं इहो कमु 2 ॾींहंनि में थी वियो न त 3 ॾींहं ते तूं लखापति थी वेंदीअ। अम्मा छा तूं सच में ईअं कंदीअ? अम्मा असांखे हिते पैसा खपनि, पैसा। जेकॾहिं बिलोर नाकाम वेंदो त असांखे हितां हथे ख़ाली हलणो पवंदो। तूं सोच हिन खां जेकॾहिं 3 लख कढी वठूं केॾो न भलो थी पवंदो। ये 3 लख भी भला अम्मा। होतार वॾा हाणे त मुंहिंजो पेट बिल्कुलु सही थी वियो आहे। मता चवे त मां हण खण हकीम न आहियां। हल हाउ पुट अंब तूं त हण खणी पर इन भाग जो पेट त सही थियो। मुंहिंजे पेट में ॼण मांधाणी पई घुमे। हा बाबा दवा जो असर देर सां थींदो आहे। जीअं मोचारो सही थियो नी तीअं तूं बि सही थी वेंदे। हल जॾहिं मूंखे का बीमारी कोन हुई त पोइ मूंखे दवा छो पीआरी पुट? हाणे जे तूं बीमार न आहे बाबा पर तुंहिंजो पेट त साफ़ थियो नी, तोखे कहिड़ो नुक़सान थियो? हाणे मां तुंहिंजे लाइ ॿियो फार्मूलो थो ठाहियां, उहो तोखे खाराइणो पवंदो। न बाबा न, एॾो ई क़ुर जी अथई। मुंहिंजे लाइ को फार्मूलो तयारु न कर। तोखे फार्मूले जो तजुर्बो करिणो आहे त हे मोचारो तुंहिंजे लाइ हाज़िर आहे। होतार वॾा मां माण्हू आहियां, को उठ थोरी आहियां जो जानवरनि वारा फार्मूला मूं ते इस्तेमालु कंदो। अड़े रिल्ली आए कुल्हे ते सजो लटो मारे ते